चंबड़ जे ॻोठ अली खान लगारी जी लेडी हेल्थ वर्कर ज़ुबैदा लगारी जो यूसी नसीर खान लगारी जे सुपरवाइज़र हलीमा लगारी जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो त आउं पंहिंजी ज़िम्मेवारी ईमानदारीअ सां निभाए रही आहियां, पर पोइ बि सुपरवाइज़र जो रवैयो मूंसां दुरुस्त नाहे। ब्लैकमेल करे रही आहे। हर महीने में 2000 रुपया असांजी पघार मां कटे रही आहे। असां पाण ग़रीब आहियूं। सॼो ॾींहुं गर्मीअ में घर घर वञी माण्हुनि खे रिलीफ ॾींदियूं आहिनि। असांजो पघार एतिरो आहे जो उन्हीअ मां महीने जो मस गुज़र सफ़र थींदो आहे। पर हींअर हलीमा चवे थी त 18000 रुपया ॾेई कोरोना फंड में पोइ रिपोर्ट वठंदसि। मूं वटि किथां आया 18000 जो मां ग़रीब मिस्कीन ॾियां। हुन चीफ जस्टिस ऐं वज़ीर आला सिंध वज़ीर आज़म पाकिस्तान का नोटिस वठी इंसाफ करण जी घुर कई आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।